नाज़रीन अहम ख़बर है मां शेयर कंदासीं त सिंध जे ॾिंगी ऐं मुंडार बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ मुहाणा कॉम्प्रेस जमातूं ऐं सिविल सोसाइटी सरापा एहतजाज बनल है। इहा रैली जेका है उहा रवां दवां हुई। अव्हांखे ॿुधायूं त ॾिंगी बेट खां पहिरीं सिक्योरिटी एहलकारनि रैली खे रोके वरितो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पियासीं ॾिंगी बेट खां थोरो पहिरियां सिक्योरिटी एहलकारनि तरफ़ां इन रैली खे रोकियो वियो आहे। अव्हांखे इहा ख़बर ॾियो पियासीं समुंड में बोट रैली जेका है उहा रवां दवां हुई। ॾिंगी बेट ते पहुचण खां अॻु जेके सिक्योरिटी एहलकार आहिनि उन्हनि रैली खे रोके वरितो आहे। अपडेट सूरत हाल मालूम कंदासीं। फ़कीर सलीम लाइन ते मौजूदु आहे। फ़कीर सलीम, छा अपडेट्स आहिनि? सिक्योरिटी एहलकारनि रोके वरितो आहे, छा पिया चवनि सिक्योरिटी एहलकारनि जो? उन्हनि जो चवणु छा आहे? छा उहे इहो चवनि था त हू ॾिंगी बेट ते नथा वञी सघनि? जी बिल्कुल, जेका अॼु बेट बचाओ तहरीक पारां रैली जेका इब्राहिम हैदरी खां शुरू थी उहा हाणे ॾिंगी बेट ते पहुती हुई। त ॾिंगी बेट ते पहुचण खां पोइ जेका आहे सो कोशिशि कई वई त ॾिंगी बेट ताईं पहुचिजे ऐं उते जेका बेट आहे उते लहण जी कारकुननि पारां कोशिशि कई। जीअं होरा ॾिंगी बेट जे वेझो पहुचण लॻा हुया त जेका कानून लागू कंदड़ इदारनि जा जेके एहलकार हुया उहे पंहिंजे बेड़ियुनि ते सवार थी उते पहुता ऐं उन्हनि जेका आहे सो अॻिते वञण खां रोके छॾियो। ऐं उन खां पोइ कुझु देरि ताईं उते जेका इहा रैली बीठल रही, जंहिंखां पोइ जेका आहे सो रैली ॾिंगी बेट ते न वेही ऐं जेके कारकुनान रैली में शरीक जेके अॻवान ऐं जेके रैली में शरीक मोहाना आहिनि उहे हिन वक़्तु गुंडा ॾे रवाना थी विया आहिनि। त ॿुधायो वञे पियो त हीअ जेका ॾिंगी बेट वारो एरिया आहे इहो हितां जे मक़ामी मुहाणनि तौरु जेके मक़ामी होड़े वारा आहिनि या वरी आम जेको माण्हू आहे उनजे लाइ नुगो एरिया बनियल आहे। हिते कंहिंखे अॻिते न छॾियो वेंदो आहे। इहो ई सबबु आहे जो अॼु बि रोकियो वियो ऐं कंहिं माण्हू खे अॻिते न छॾियो वियो। इन जे करे जेके होड़ा आहिनि ऐं जेके हीअ रैली आहे उहा ॾिंगी बेट ते न पहुची सघी। ॾिंगी बेट जे हथनि में दाख़िल थियण खां पोइ वापसि हाणे जेका आहे सो गुंडा तरफ़ रवानी थी वई आहे। कानून लागू कंदड़ इदारनि पारां रोकड़ सबबु जेके हिते कारकुन उन्हनि में सख़्तु ख़ौफ़ चायल आहे ऐं राति चायल आहे सख़्तु। उनखां अलावा कारकुननि में कावर बि चायल आहे। जेके हिते मल्हा बिरादरी खां सवाइ मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा जेके कारकुन आहिनि उन पारां नारेबाज़ी कई। उनखां पोइ जेके रैली में शरीक अॻवान आहिनि उन्हनि जे फ़ैसिले खां पोइ इहा जेका रैली आहे उहा बुंडार बेट ॾांहुं रवानी थी वई आहे। जी अवी सही। अच्छा फ़कीर सलीम, इहो ॿुधाइजो त थोरो अॻियां आहे बुंडार बेट, छा सिक्योरिटी एहलकारनि इजाज़त ॾिनी आहे त हू उते वञी सघनि था? छाकाणि त ॾिंगी बेट ते उन्हनि खे लैंड करण खां रोकियो वियो आहे। जी बिल्कुल, शायदि हितां खां अॻिते जेका बुंडार बेट आहे बुंडार बेट ते अॻु में बि असां वेंदा रहिया आहियूं। ख़ुदि जेके इहे मल्हा आहिनि इहे वेंदा रहिया आहिनि त इन खां अॻु में कॾहिं का रुकावट जो साम्हूं न थियो आहे। ऐं ॾिंगी बेट ते त अॻु में बि थींदो रहियो आहे। त इन जे करे हिन वक़्तु का अहिड़ी नाहे सूरत हाल जो बुंडार बेट ते वञण खां रोकियो ठीकु आहे। फ़कीर सलीम असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। नाज़रीन अव्हांखे अपडेट कयूं पिया सिंध जे ॾिंगी ऐं बुंडार बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ मुहाणा कॉम्प्रेस जमातूं ऐं सिविल सोसाइटी सरापा एहतजाज बनल आहे। कराची जे इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े खां बेटनि ताईं बोट रैली कढी वई आहे ऐं ॾिंगी बेट वटि पहुचण वारी हुई। जॾहिं रैली त सिक्योरिटी एहलकारनि रैली खे रोके वरितो ऐं ॾिंगी बेट ते पहुचण खां सवाइ रैली खे वापसि मोटाए वियो आहे ऐं रैली हिन वक़्तु बुंडार बेट तरफ़ रवां दवां आहे ऐं रैली उते पहुची उते जलसो बि कयो वेंदो ऐं उते एहतजाज बि कयो वेंदो। अव्हांखे ख़बर ॾियूं त अहम अॻवान जेके आहिनि उहे पिणु शरीक आहिनि। फिशर फोक फोरम जो चेयरमैन मोहम्मद अली शाह पिणु शरीक आहे। STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी पिणु इन रैली में शरीक आहे। ख़ालिक जोड़ेजो तोड़े ॿिया अॻवान जेके आहिनि उहे बि शरीक आहिनि। 100 खां वधीक बेड़नि ऐं होड़नि में औरतुनि सूधो वॾे तइदाद में जेके मुहाणा आहिनि, जेके ॿिया कारकुन आहिनि, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा आहिनि उहे मौजूदु आहिनि। बोट रैली बेटनि ते पहुचण बाद जलसो कयो वेंदो। जॾहिं बोट रैली बेटनि ते पहुचंदी त उन खां पोइ उते जलसो बि कयो वेंदो ऐं एहतजाज बि कयो वेंदो ऐं इहो मैसेज ॾिनो वेंदो त सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे सदारती ऑर्डिनेंस खे रद्द कनि था, वफ़ाक़ी वालार खे रद्द कनि था। उनजो इहो चवणु आहे त असां इन हवाले सां असां क़बूल न कंदासीं त वफ़ाक़ इन्हनि बेटनि जी वालार करे, छाकाणि त बेट जेके आहिनि उहे सिंध जी मिल्कियत आहिनि। हिन वक़्तु अहम ख़बर आहे असां सां शेयर कयूं पिया त सिक्योरिटी एहलकारनि बोट रैली खे बेटनि ॾांहुं वञणु न ॾिनो आहे। ॾिंगी बेट ते वञण खां रैली खे रोकियो वियो आहे। बोट रैली इब्राहिम हैदरी खां बेटनि ॾांहुं वञी रही हुई। हिन वक़्तु अव्हांखे अपडेट कयूं पिया इन रैली में अहम अॻवान बि शरीक आहिनि। उन्हनि तरफ़ां सिक्योरिटी एहलकारनि सां ॻाल्हियूं बि कई वियूं आहिनि। रैली खे ॾिंगी बेट ते पहुचण खां अॻु नावी एहलकारनि रोके वरितो आहे। इन रैली में फिशर फोक जो चेयरमैन मोहम्मद अली शाह सिविल सोसाइटी जा नुमाइंदा पिणु शरीक आहिनि। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी पिणु शरीक आहे। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी इहो चयो हो, टाइम न्यूज़ सां उन ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल बि कई। उनजो इहो चवणु हो त असां एहतजाजनि जो सिलसिलो जेको आहे उहो जारी रखंदासीं ऐं कंहिं बि सूरत में असां क़बूल न कंदासीं त वफ़ाक़ अची असांजी ज़मीन असांजे बेटनि ते वालार करे ऐं कंहिं बि सूरत में मक़ामी माण्हुनि जा जेके हक़ आहिनि उहे असां खसणु न ॾींदासीं। वफ़ाक़ जेका इहा वालार करे रही आहे, वफ़ाक़ खे घुरिजे त
वालार जेका आहे उहा न करे। इन्हनि हवाले सां जेको सदाती ऑर्डिनेंस जेको जारी कयो वियो उहो पिणु रद्द करण जो मुतालबो साम्हूं अचे पियो। जेके मुहाणा आहिनि उन्हनि तरफ़ां पिणु रैली जेका आहे उहा जारी आहे। वाक़ई इहा अहम ख़बर ॾियो पिया सिंजे ॾिंघी ऐं भुंडार ॿेट ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ मुहाणा कॉम्प्रेस जमातूं ऐं सिविल सोसाइटी सरापा एहतजाज बढ़ियल आहिनि। कराची जे इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े खां ॿेटनि ताईं अॼु बोट रैली कढी पई वञे। रैली जेका आहे उहा समुंड अंदरि मौजूदु आहे ऐं रैली रवां आहे मंज़िल तरफ़। ॾिंघी ॿेट ते इन रैली खे पहुचणो हो पर ॾिंघी ॿेट ते वञण खां रोकियो वियो आहे नेवी एहलकारनि तरफ़ां ऐं हिन वक़्तु एहलकारनि तरफ़ां इहो चयो वियो आहे त तव्हां ॾिंघी ॿेट ते नथा वञी सघो। ॿेड़ियुनि खे रोकियो वियो आहे ऐं अॻवाननि तरफ़ां ॻाल्हियूं बि कयूं वयूं पर नेवी एहलकारनि ॾिंघी ॿेट ते वञण खां इन्हनि खे रोके छॾियो आहे। बोट रैली ॿेटनि ते पहुचण बाद जलसो कंदी। इन हवाले सां अव्हांखे अपडेट कयूं पिया। रैली में शरीक जेके अॻवान आहिनि उहे इन जलसे खे ख़िताब कंदा। उते एहतजाज बि कयो वेंदो ऐं हिकु गॾियल मैसेज जेको आहे उहो ॾिनो वेंदो छाकाणि त अॻवाननि जो बि इहो चवणु आहे त असां कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं इन वफ़ाक़ी वालार खे। ॿेटनि जी जेका वफ़ाक़ी वालार थी रही आहे इनखे असां रोकींदासीं ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त अमली जदोजहद असां शुरू करे छॾी आहे ऐं एहतजाजनि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रहंदो। मोहम्मद अली शाह ऐं सिविल सोसाइटी जा जेके नुमाइंदा आहिनि उहे पिणु रैली में शरीक आहिनि ऐं इन रैली में 100 खां वधीक ॿेड़ियूं ऐं होड़ा शामिल आहिनि ऐं इन्हनि ॿेड़ियुनि ते वॾे तइदाद में औरतूं पिणु सवार आहिनि। सिंध जे ॾिंघी ऐं भुंडार ॿेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ मुहाणा सरापा एहतजाज आहिनि, कॉम्प्रेस जमातूं सरापा एहतजाज आहिनि, सिविल सोसाइटी जा जेके माण्हू आहिनि उहे पिणु इन रैली में शरीक आहिनि। माण्हू एहतजाज कनि पिया। कराची जे इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े खां ॿेटनि ताईं बोट रैली जेका आहे उहा कढी वई आहे। इन रैली जी अॻवानी मोहम्मद अली शाह ऐं डॉक्टर कादिर मक्सी करे रहिया आहिनि। फिशर फोक फोरम तरफ़ां इहा रैली कढी पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। मलीर मां नाज़ शर असां सां लाइन ते मौजूदु आहे। नाज़, अवां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि? ॿुधाए पियो वञे त नेवी एहलकारनि ॾिंघी ॿेट ते वञण खां रैली खे रोके छॾियो आहे। छा अपडेट्स आहिनि वधीक? जी, मां तव्हांखे ॿुधायां न कुझु देरि अॻु जेका आहे उहा रैली मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंस जमायतूं जिन में डॉक्टर कादिर मक्सी ऐं जेको आहे सो हुरनिसा पली जो सैद ज़ैन शाह, उन खां सवाइ पीपल्स पार्टी जा मलीर मां चूंडियल MNA जाम अब्दुल करीम ऐं MPA राजा रज़ाक बलोच ऐं MPA महमूद आलम जामोट खां सवाइ मुख़्तलिफ़ ॿियूं जेकी सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि उन जी अॻवानी में जेका रैली निकितल आहे सिंध जा ॿेट बचायो तहरीक पारां जेको ऐलान कयो वियो हुयो उहा रैली जेका आहे उहा पंहिंजी अॻी मंज़िल जी तरफ़ रवाना आहे। मां तव्हांखे ॿुधायां त ॾिंघी जे ॿेटनि वेझो जीअं रैली पहुती त उते नेवी जे एहलकारनि जेको आहे रैली खे ॾिंघी ॾांहुं वञण खां रोके ठीकु आहे नासिर, असां ॿीहर बि राब्तो कंदासीं। नासिर, अव्हांखे ॿुधायूं पिया रैली जेका आहे उहा हिन वक़्तु भुंडार ॿेट तरफ़ रवंदव आहे ऐं उते जेको आहे इहो जलसो बि कयो वेंदो ऐं सिंध जे ॾिंघी ऐं भुंडार ॿेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ मुहाणा कॉम्प्रेस जमातूं ऐं सिविल सोसाइटी